अदा सुहेल जे हवाले सां जेको ही मेड़ाको मचायो आहे, ख़ुशी थींदी आहे ऐं ॾाढी अफ़सोस थींदो त अलाह एतिरनि सुहिणनि ख़ूबसूरत इंसाननि खे एतिरो जल्दी पाण घुराए थो वठे। अदा सुहेल जंहिं तरीक़े सां मुंहिंजो तारीफ़ थोरो घणो हो अदा सुहेल सां, पर जेको हाणे जो तारीफ़ वधियो आहे, माना जीअं मुख़्तलिफ़ क़िस्म जा मेड़ाका थिया आहिनि, हाला में थियो, हाला ओल्ड में थियो, हैदराबाद में थियो, वरी भिटशा में थियो, ईअं पूरी पंहिंजे मटियारी ज़िले या पूरी पंहिंजे हैदराबाद डिवीज़न में चइजे। जीअं अदा सुहेल खे माण्हू जंहिं तरीक़े सां सुञाणनि पिया, जंहिं तरीक़े सां हुनजो तारीफ़ थियो आहे, तमामु घणी ख़ुशी थींदी आहे त असांजे मटियारी जेको ज़िलो आहे तमामु घणो ज़रखेज़ आहे हर तरीक़े सां। पोइ चाहे उहो ज़मीन जे हिसाब सां हुजे, मैदानियात जे हिसाब सां, या इंसानी ज़हनियत जे हिसाब सां हुजे, या असांजी ज़हन जे हिसाब सां, या ह्यूमन जंहिंखे चए इंटेलिजेंसिया जे हिसाब सां। हर इंसान या असांजी रूह जेका हूंदी आहे, रूह जी जेका ग़िज़ा आहे उहा शाइरी ऐं सुकून ऐं अदब आहे। पेट जी ग़िज़ा त असां ख़तमु करे छॾींदा आहियूं, मानी खाईंदासीं या पोइ कुझु खाधोसीं, पर रूह जी ग़िज़ा जेका आहे या ज़हन खे जेका सही जेको सुकून जा फ़रहत मिलंदी आहे, उहा सुठी शाइरी, सुठनि दोस्तनि सां मुलाक़ात या सुठे अदब मां मिलंदी आहे। अदा सुहेल जी जेकी ख़िदमतूं आहिनि उहे सभिनी जे साम्हूं आहिनि। जंहिं तरीक़े सां उहो टीचर जी हैसियत सां असांजे ॿारनि खे पढ़ाईंदो ऐं पाण बि ज़ाहिर होनहार शागिर्द हो, उन जे ई करे हू इन फील्ड में बि आया ऐं बाहिमत एतिरो जो आउं जॾहिं वियुसि फाता ते ॿुधायो त साईं पाण पंहिंजो अरेंजमेंट कयो, डॉक्टरनि सां बि टाइम वरितईं, हर शइ पाण पे कयईं, कंहिंखे बि शेयर न पे कयईं। माना इहा हिकिड़ी बाहिमत इंसान जी ऐं ख़ूबसूरत इंसान जी ऐं हौसलामंद इंसान जी निशानी आहे। तमामु घणो ॻाल्हाईंदे ॾुख पियो थिए, पर गॾो गॾु हिकिड़ी उत्साह आहे त असांजे मुआशिरे में अहिड़ा इंसान मौजूदु आहिनि, अहिड़नि इंसाननि जो ॿिज या मौजूदु जेको अञा बि असांजे मुआशिरे खे बहितर करण में या उनजी जेका मशल जेका आहे उहा असांजे मुआशिरे खे या असांजे ज़िले खे वधीक रोशन ऐं ताबनाक ठाहींदी। महिरबानी।